नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन सिलसिलो जारी है। वक्त हमारे क़ंधकोट में खबर डींदल। क़ंधकोट में 9 साल अगे तलाक बाद घरां तड़े क़ढेल औरत जिंदगी अज़ाब बणजी वई। औरत जो पुट ऐं अगूणे मुड़स जी ज़्यादती के खिलाफ एहतजाज। औरत रशीदा खातून जो चवण आहे त मुड़स शाहनवाज़ 9 साल अगे तलाक ॾेई 2 ॿारनि समेत घरां कढी छॾियो। जंहिं बाद मां पंहिंजे ॿारनि सां गॾु रहंदी हुअसि। काल रात मुंहिंजो अॻियूं मुड़स शाहनवाज़ पंहिंजे पुटनि मोहम्मद ऐं आदिल सां गॾिजी ज़बरदस्ती मुंहिंजे घर में घिड़ी मूंखे तशद्दुद जो निशानो बणाए मुंहिंजे 2 ॿारनि खे खणी विया। अहिड़ो इतला ए सेक्शन थाने ते ॾियण बावजूद बि हद जी पुलिस बासर जी वंगार वहंदे जवाबदार खे गिरफ्तार करण खां लवाए रही आहे। हिन जो वधीक चवण हो त अॻियों मुड़स शाहनवाज़ मुंहिंजी धीअ दुआ खे ज़बरदस्ती पैसनि एवज़ विकिणी परिणाइण चाहे थो, जेका सरासर नाइंसाफ़ी आहे। ॿिए तरफ़ 9 साल मासूम निंगरी दुआ जो चवण आहे त धीअ खे ज़बरदस्ती पैसनि एवज़ विकिणी परिणाइण चाहे थो। हिन चयो, मूंखे पंहिंजी पाले वॾो कयो आहे ऐं आऊं पंहिंजी माउ सां गॾु रहणु चाहियां थी। होॾां 10 साल इमरान जो चवण आहे त भाइर ऐं पीउ तशद्दुद करे वठी वञनि पर मां पीउ सां रहण नथो चाहियां। बेवा औरत रशीदा खातून जो चवण आहे त अॻियों मुड़स ऐं संदसि पुट मोतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। मुंहिंजी जान खे ख़तरो आहे। हिननि हुकूमत सिंध, IG सिंध, DIG राड़काणो ऐं ॿियनि खां मुतालबो कंदे चयो त असांखे तहफ़ुज़ फराहम करे जवाबदार खे गिरफ्तार कयो वञे। ॿिए तरफ़ मां पाण मथां पेट्रोल हारे बार ॾेई साड़े छॾींदुसि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।